नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त रॉयल पब्लिक स्कूल खिपरो में सालियाने इम्तिहान जी तकरीब थी गुज़री, जंहिंमें ॿारनि खे सालियाने इम्तिहान जी बहितरीन कारकिरदगी ते अवार्ड ॾिना विया। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो हरेश केबीसी पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, इन वक्त मौजूद है खिपे शहर के अंदर जिथे रॉयल पब्लिक स्कूल अज पे सालियाने इम्तिहान की रिजल्ट बुधा रहे है। बार अज तो पुरजोश नमूने का नजर अची रहे हैं। उन चवण है तो जो मैदान सजो अज खबर पवंदी तो कें केतरी मेहनत कई, असल जो मेहनत उन उस्तादन जी अचो था जिन ॿारनि जा जज्बात पुछूं था तो अज मेहनत के मौके ते की ॻाल्हाइनि था, अज उन्होंने कहिड़ी मेहनत कई, अचो ॿारनि जा राय वठूं था। तमाम सुठो लगे तो अस पोजीशन वठी वो पहली बार आज पोजीशन वठी क्लास 4th में, मुझे तमाम सुठो वो लगे। हमने बहुत मेहनत की थी, इसलिए हमें सेकंड पोजीशन में खाने का मौका मिला था। ॾाढो सुठो पियो लगे। सब ॿारनि पंहिंजी मेहनत कई आहे, तमाम शागिर्दनि ॾाढी मेहनत कई आहे, जंहिंजो सिलो इन्हनि खे इनामात जी शक्ल में मिलियो आहे। इन शागिर्दनि खे ॿिया पंहिंजे सिंधी जेतिरा भी शागिर्दनि सॼी सिंध जा उन्हनि खे हिकिड़ो ई मैसेज ॾींदुसि त प्लीज़ चीटिंग का परहेज़ कयो। हाणे उहो दौर न आहे जे चीटिंग वारा कामयाब थींदा। गवर्नमेंट ऑफ सिंध भी एक्शन खयो आहे हिन ॻाल्हि ते, ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जेका हींअर 9वीं 10वीं मैट्रिक में ऐं फर्स्ट ईयर इंटर में जेका सख्ती कई आहे। हाणे उमेद कयूं था असीं त सिंध गवर्नमेंट साॻिया एक्शन हाणे 9 सालनि में कढंदी। ऐं हिकिड़ी गुज़ारिश आऊं सिंध गवर्नमेंट खां कंदुसि त बराए महिरबानी पहिरीं टीचरनि जी जेका असेसमेंट टेस्ट वरिती वञे, टीचरनि खे इहो ॿुधायो वञे कि हुननि खे 9वीं 10वीं फर्स्ट ईयर इंटर वारनि खे सिर्फ़ु पढ़ाइणो आहे, छाकाणि त हू महिनत कंदा, ॿार पढ़ंदा तो ॿारनि खां चीटिंग जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो ऑटोमेटिक निकिरी वेंदो। असल में असांखे तमाम ॾाढी ख़ुशी आहे त ही मेहनत सिर्फ़ न को उस्तादनि जी न को ॿारनि जी, बल्कि इहो मेहनत असां सभिनी गॾिजी करे इन मंज़िल खे एतिरी ताईं पहुचायो अथई। हर साल असां इहो जशन मल्हाईंदा आहियूं, बल्कि सिर्फ़ प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन न हूंदी आहे, बल्कि इन सां गॾोगॾु वन डिश पार्टी भी हूंदी आहे। ॿार पंहिंजे घरनि सां डिशूं ठाहींदा आहिनि, हिते माना ॾाढे धूमधाम सां मज़ो वठंदा आहिनि ऐं ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। जी नाज़रीन, हीउ ॿुधो था हिननि ॿारनि जूं उस्तादनि जूं ॻाल्हियूं। हिननि जो चवणु असां महिनत करे पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदासीं। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु हरेश केबीसी अवामी न्यूज़ खिपरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।